बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सब खां पहिरें सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे सब म्यूनसिपल ऑफिसर उम्मीदवारनि खे मुबारकूं, कंग्रेचुलेशन्स। सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे तरफ़ां म्यूनसिपल ऑफिसर्स जे लाइ इम्तिहान थींदो आहे। मूं कोशिशि कई त इम्तिहान अटैम्प्ट कयो। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जे फज़ल करम सां सिंध में टॉप पोज़ीशन 90 स्कोर 90 स्कोर हासिल कयो। उनखां अॻु में मुसलसल तसलसल महिनत जो जुदोजहद जो जारी आहे ऐं इंशाअल्लाह जारी रहंदो। उनखां अॻु में सिंध पब्लिक सर्विस कमीशन PCS 2018 इम्तिहान 2019 इम्तिहान में मूं